मंगनी का पोइ जेका तबाही थींदी आहे उहा इहा थींदी आहे त असांजा वॾा बि चवंदा आहिनि त बाबा हाणे छोकिरी छोकिरो फोन ते ॻाल्हाइनि त ख़ैर आहे मंगनी थी वई अथनि। अदा हींअर बि ॿई हिक ॿिए जे लाइ नामोहरम आहिनि। जॾहिं नामोहरम आहिनि त ॿिन्ही जो फोन ते ॻाल्हाइणु हराम आहे। ऐं जॾहिं तव्हां इस्लाम जे कानून खे टोड़ींदो त पोइ रिज़ल्ट छा निकिरंदो? जेॾीमहिल छोकिरो छोकिरी फोन ते हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा त साइकोलॉजिस्टी तौर ते छा थींदो जो छोकिरो छोकिरी खे वॾा वॾा ख्वाब ॾेखारींदो। तूं त मुंहिंजी राणी आहे, तूं त अच, तोखे त अखियुनि ते विहारींदुसि, तोखे त गाॾियूं वठी ॾींदुसि, तोखे त बंगला ठाहे ॾींदुसि। हाणे उनखे उम्मीद जो हुनजो लेवल मथे खणी वेंदो। जंहिं मथे खणी वेंदो शादी थींदी, शादी खां बाद में जेके ख्वाब ॾेखारे तूं कपिड़ा कोन धोईंदीअ, तूं चांहि कोन पचाईंदीअ, तूं मानी कोन पचाईंदीअ, तोखे नौकराणी रखी ॾींदुसि, तोखे शीशे जे महल में विहारींदुसि वग़ैरह वग़ैरह। हाणे अहिड़ी का बि शइ जेॾीमहिल न मिलंदी त छो त हू त पंहिंजी उम्मीद ठाहे आई हुई। हाणे हू चवंदी त ही त तो मूंखे जेके दलासा ॾिना सभु कूड़ा हुआ। हाणे नतीजो निकिरंदो त छोकिरी जी दिलि टुटी पवंदी त अदा मुंहिंजा ख्वाब टुटी विया, मुंहिंजा ख्वाब टुटी विया। हाणे ख्वाब टुटी विया त हाणे हू चवंदी न बाबा न, हाणे ही कूड़ो आहे, ठग आहे, हिन मूंसां ठगी कई आहे। हाणे इहे झगड़ा फसाद शुरू थींदा ऐं हलंदे हलंदे ना इतिफ़ाक़ियूं हिकिड़ो ॾींहुं ईंदो तलाक अची। त इहो इन जो दरवाज़ो किथां खुलंदो आहे? मंगणी खां बाद में फोन ते ॻाल्हाइण। इन दरवाज़े खे मुकमिल बंदि कयो, इहो हराम आहे।